बकरियों बटरे आए चलो ठीक उहे बकरियों ठीक करे हज़रत सलमान के मदीने वठी आया यार मदीने में उन्होंने सलमान साईं के विकरी छड़ो अल्लाह अल्लाह हज़रत सलमान यहूदी के बाग में कम पियो करे होनो मदीने जे गली गली में चौक चौक ते मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबूवत जो नगारो वजे पियो हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु बाग में जो कम करे गुलाम नो रेरे मुने ने गुलाम नो भाव जो चवे भागे यार गाल बुतई केड़ी चेजे को नौजवान मदीने का आयो आज जो नालो मोहम्मद समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया मोहब्बत अल्लाह सा ही गर्मी बर्दाश्त कई दवा क़यामत में दी अल्लाह मशर की गर्मी का बचाए कर रब पांजे अर्श की छांव नसीब कर रब जो सुबंदो जागो हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु कन्नु ॾेई दो ॿुधे ओदा चवना था सलमान के सलमान तू असांजी ॻाल्हि न ॿुध छो चई अक्सर करे मोहम्मद रबी के दीन के कबूल करण वारा गरीब गुलाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जरे मां दीन जी दावत ॾिनी मुझे दीन इस्लाम के कबूल करण वारा गरीब गुलाम हुजूर फरमायो ओ जरे आखिरी ज़मानो थींदो दीन इस्लाम में रहंदा भी गरीब हाफ़िज़ भी गरीब आलिम भी गरीब कुरान ॿुधण वारा भी गरीब ॿुधाइण वारा भी गरीब अॼु जेके न मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम उनजी दिस्तार बंदी थींदी उहो भी गरीबनि जा ॿार हुज़ूर फरमायो तफ़तूबा लिल गुरबा मुझे से फरमायो ओ गरीबो यार तव्हां के मां मोहम्मद करीम जी मुबारका जो क्या बजे प्यारे अमीर का 500 साल पर गरीब जन्नत में वीदा नारे तकबीर अज़मत मुस्तफा नारे तकबीर चो सुभान अल्लाह दोस्तों हज़रत सलमान कन्ने माता जे बागल आयो मां इन सोहरे मोहम्मद जे दीन जे लाइ आयो हिकड़ी इम्तिहान वठण जे लाइ आयो खार को मचले दे खणी करे हमारे लाउड के तो चिट्टो कर माके चिट्टो लाउड वणंदो तव चिट्टो चिट्टो ना है रुगो तो पढ़ा लो मथे जे खार को खणी आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा जे विच में वेठा जी चोड़िया जो चंद्र सितारा के विच में चमकदे नजर ईंदो आयो अची करे चई साईं मां सदको आदो थमाए खाओ साईं फरमायो पुट सदको मां न खाईंदो आहियां सदको गरीबन जो हक आहे सदको तालिबन जो हक आहे सदको मदरसे के दीबो सैयद मस्जिद के न इनके खैरात दी भी माल जी मेर न छो तो सैयद ऐ मस्जिद भई ऊंचू शयूं आहिनि साईं फरमायो पुट मुझे गरीब तालिबन के दे वरी कुछ वक्त खां बाद में आयो ओ मुझा साईं हे मां दो थमाए हदियो हे कबूल कर साईं फरमायो पुट रखो असा भी खाऊंगा गरीब तालिब भी खाईंदा अल्लाह अल्लाह यार हाने टी निशानी ने समझे लागो वजे हुजूर जे बिनी गुल मुबारक जे विच ते मोहरे नुबुवत लगी एक सहाबी दी गरीब हो इसी करे रोई करे जय दो मुझा मौला करीम वो नीओ कदे करने जो मां मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत मोहरत चुमी दे नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर एक दफे जाजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा पान फरमाए पुट
मां अल्लाह जी तौहीद तव्हां पहुचाई या न सभिनी जो साईं तव्हां तौहीद त पहुचाई पर तौहीद जे पहुचाइण जो हक़ भी अदा करे छॾियो साईं फरमाए पुट जेकॾहिं कंहिंजो हक़ मूंॾे रहियल आहे त वठो मथां क़यामत जे ॾियारे अल्लाह खे चओ त मोहम्मद असांजा हक़ खाई साहबा चवंदा या रसूल अल्लाह सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तव्हां हक़ त न खाधा पर तव्हांजे अचण सां मज़लूमनि खे हक़ मिली विया चओ सुभान अल्लाह हिकिड़ो ग़रीब ॿुधी बीठो साईं मुंहिंजो हक़ रहियल अथई हज़ारनि जे तादाद जे विच में साईं फरमायो कहिड़ो चई साईं हिकिड़े दफ़े जंग जे मैदान में बीठास तव्हांजे हथ में लठी तव्हां मूंखे पोइ लठी सिधो थी बी से मां सिधो त हुयुमि पाण फरमाए पोइ छा ख़्यालु आहे चई साईं पलांद जो ऐलान पाण कयो अथव मां पलांद वठंदुसि साईं फरमाए निकिरी निकितो जो साहबा ॾिसी करे हैरान थी विया चयो त न आहे साईं खे घणी माफ़ी ॾे वेझो आयो साईं खे चई साईं लठ हीअ न अथई उहा लठ ॿी पाण फरमायो सच चयो अथई उहा लठ मुंहिंजी न्याणी फातिमा वटि पई पाण फरमायूं पुट हसन जी बाबा हुसैन जी बाबा उहा लठ तव्हांजे अमर वटि पई आहे वञो खणी अचो शाहज़ादा रोणंदव अमर खे चयो अम्मा बाबा साईं लठ पियो घुरे छाजे लाइ अम्मा बाबा ऐलान कयो जेको आहे जेकॾहिं हक़ मूंॾे रहियल त वठो हिकिड़ो साहबी चवे थो साईं तव्हां मूंखे लठ आई उहो पलांदो थींदो उहा लठी न आहे बाबा चए थो त लठ तो वटि पई साईं जन फरमायो खणी अचो साईं फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बचड़नि खे लठ ॾेई चवे थी पुट हसन जी अमर हुसैन जी अमर हीअ लठ खणी वञो पर साहबीअ खे कन में चओ छा थियो अथई बाबा के लठण जे लाइ थो घुराए ओ खणी बाबा खे माफ़ कर पर जे सफ़ा पलान ते टुरी आयो आहे उहो ॻाल्हि ॿुध फातिमा जी चवई त जेको बि जुर्मानो चवंदे मां भरे ॾींदीमांइ मुंहिंजे बाबा साईं खे लठ न हणजाए नारे तकबीर शान अम्मा फातिमा ज़हरा नारे साईं फातिमा जे नियापो जी ॾिनऊं साहबी लठा दी ॿुधो ॿुधो साईं खे चई साईं फरमा पुट लठ दे चई साईं जॾहिं तव्हां लठ आई न ॿुधो ॿुधो तव्हां लठ आई न त तव्हां मुंहिंजी पुठी उघाई तव्हांजी पुठीअ ते चादर साईं हलायो साईं जन जो उहा चादर मुबारक अल्लाह थी छा मंज़र हूंदो हुजूर जे बिनी कुल मुबारक दे गोश्त जो टुकड़ो हिकिड़ो हीअं बिनी जे ॾाढो सुहिणो वो मोहरे नुबुवत वांगुरु सूफ़ जी शक्ल में साईं जन चादर जो हीअं लाथी त चोॾी जे चंड खां वधीक चमकी पियो ॿियो त चओ यार मुहबत सां त चओ इश्क़ रसूल में त चओ न है भॼंदो आयो लट रखी करे रोड़ंदो आयो रोंदो आयो साम्हूं अची हुजूर जे उन मोरे नुबुवत सां चुगली पियो मुंहिंजा साईं तोखां जा हक़ न खाधा साईं तूं त मज़लूमनि खे हक़ वठी ॾिन साईं मां दुआ घुरी हुई अहिड़ो मौक़ो न पियो मिले हिन मोरे नुबुवत जे चुमी ॾियण जो अॼु मौक़ो मिली वियो हुजूर जी हिन मोरे नुबुवत जे चुमी ॾेई चवे थो मुंहिंजा साईं मां पंहिंजी दिलि ठारे छॾी आहे सलमान जी मुंहिंजा साईं पुट हेॾो अच न हेॾे हो जेका तोखे ईसाई आल में मुंहिंजी निशानी ॿुधाई आहे अच अगर सलमान आयो साईं जन पंहिंजी मोहरे नुबुवत ॾेखारियसि सलमान कलमो भरे मुसलमान पढ़जी पहिरीं प्यारे वाह ते जलसे अचण वारो मां तव्हां खां पुछां थो हितां जो वाइसो ख़तमु थींदो तव्हां घर वेंदव तव्हांखे मार मिलंदी ॻाल्हायो नथा मिलंदव
अहियां भी पुछंदो त काॾे विया हो चवंदो त प्यारे वाह जे मदरसे में जलसो हो क़ुरान ॿुधण वियासीं अहियां भी शाबस मिलंदो चङो थिए माई भी चवंदी चङो थिए मूं हर खां बची वई क़ुरान त ॿुधी आहीं और दोस्तो हज़रत सलमान जो वियो न यहूदियुनि जो काॾे वए हज़रत सलमान चयो त मां वियो सुनी थे मोहम्मद करीम ॾे कलमो पयो तई चई हज़रत सलमान खे चऊं असां तोखे ख़रीद कयो आहे तूं असांजो गुलाम वरी कलमा मोहम्मद रबी जा मार था ॾियनि से हेॾे पियो अचे त मार पई मिले न पियो अचे त मज़ो न पियो अचे अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम ओ प्यारे वाह जे मदरसे में क़ुरान ॿुधण वारो हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े रोंदे रोंदे आका साईं खे चयो ओ मुंहिंजा साईं मां गुलाम न आहियां साईं तुंहिंजे इश्क में तुंहिंजी तारीफ़ ॿुधी मां ईमान का हलियो आहियां तुझे गुलामी जे लाइ साईं मूंखे काफ़िले वारा खपाए विकिणी ओ मुंहिंजा साईं मूंखे आज़ाद कर पाण फरमायो पुट वञी यहूदी सां ॻाल्हाए साईं हा मूंखे आज़ाद करायो साईं तव्हां ॾे नथो अचां न बाग़ में मज़ो थो अचे न मानी थी वञे न पाणी थो वञे साईं हेॾे अचां थो त मार थी मिले सलमान जॾहिं आयो उन बाग़ जे मालिक चयसि त पाव सोन जो वठंदो मां सलमान हेॾे हिन बाग़ में 300 खजूं रखी थो ॾियां हिन जी पालना कर वॾियूं थियनि पोइ तूं आज़ाद हर सलमान आयो साईं फरमायो पुट ॾे ख़बर साईं वॾो शर्त रखी छॾियईं पाण फरमायो कहिड़ो शर्त साईं चवे थो पाव सोन जो ॾे ऐं खजूं रख उहे वॾियूं थियनि उहे फल ॾियनि पोइ तूं आज़ाद साईं फरमायो घबरा न कमु थी वेंदो हर सलमान चयो ओ मुंहिंजा साईं मूंखे ख़बर आहे त तूं बि सखी आहे तुंहिंजो अबू बकर बि सखी आहे उमर बि सखी आहे उस्मान बि सखी आहे पर अलीअ जो मिसाल मिलणु महाल आहे शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर साईं फरमाए पुट बस कम सब थींदा घबरा न हुजूर जी कचहरी चओ न सुभान अल्लाह चओ मोहम्मद जा साहबा सखिया होया या न हज़रत उस्मान एडो सखी हो जो ईद वारे ॾियारे अम्मा आशा दी चवे साईं खे साईं तव्हां वञो था साईं घर में ईंदा फ़कीर फुकरा मोहम्मद अरबी जे घर में चवंदा मानी ॾियो कुझु खाइण लाइ ॾियो साईं मूं वटि त कुझु कोन्हे पाण फरमायूं आशा मुंहिंजा बि खीसा ख़ाली आहिनि मां वटि बि कुझु कोन्हे अलाह ते रख सही नबीअ जे घर में ग़रीब ग़ुरबा ईंदा साईं फरमायो अल्लाह कानो बंदोबस्त कंदो ॿुधो ॿुधो हवाए हिन खे छा चयो तूं यकी इशारा पियो ॾेसि ईंदो पाण दोस्तो साईं जन वया हज़रत उस्मान साईं खे पतो पियो त ईद वारे ॾियारे बि मोहम्मद जे घर में बाहि न ॿरी ॿ महीना बाहि न ॿरंदी हुई हज़रत उस्मान छेला कोठा ईद वारे ॾियारे छेला कुही भुंजी 11 घर हा नबी साईं जा 11 बीबियूं हिक हिक घर में मानी भी ॾई हो ऐं गोश्त भी ॾई हो पकल ऐं दरवाजे तां भी चवे थो मुंहिंजूं अमड़ियूं ओ नबी जूं राणियूं अम्मा दुख जी ॻाल्हि आहे जो साईं जे घर में मानी नाहे